अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आऊं तव्हांजो मेज़बान फ़हीम बबर। नाज़रीन, सॼे मुल्क जी अगरि सिंध ते नज़र विझूं त कोरोना वायरस जे केसनि में मुसलसल इज़ाफ़ो थी रहियो आहे ऐं हिकिड़े पासे कोरोना वायरस जा जेके केस वधी रहिया आहिनि त ॿिए पासे असां अगरि पंहिंजा समाजी रवैया ॾिसूं त उहे जेके आहिनि बदिलजण जो नालो ई नथा वठनि। मुसलसल टियों जेको ही फेस आहे कोरोना वायरस जो, जंहिंजे सबबु मुख़्तलिफ़ जेके शहरनि में मुख़्तलिफ़ जेके माण्हू उन्हनि जा अंग रेट्स जेके आहिनि, मोर्टेलिटी रेट वधे पियो। त जिते माण्हू मरंदा हुजनि, जिते माण्हू तकलीफ़ में हुजनि, जिते माण्हुनि खे ख़बर हुजे त हीअ अहिड़ी ख़तरनाक वबा आहे जंहिंखां बचणु घुरिजे ऐं उन बचण जा जेके तरीक़ा आहिनि उहे बि सभिनी खे ख़बर हुजनि। उन बावजूद बि जेको समाजी रवैयनि ऐं समाजी जेको असां जहिड़ी रीति असांजो लहविचड़ आहे, असां उन्हनि जेके SOPs वग़ैरह ॿुधायूं वञनि ते उन्हनि ते अमल न कयूं, पाण बि इन्फेक्ट थियूं ऐं ॿियनि खे बि इन्फेक्ट कयूं। हिन वक़्तु अगरि ॻाल्हि कयूं सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद जी, त 64 नवां केस गुज़िरियल 24 कलाकनि में ज़ाहिर थिया आहिनि। उन में 4 जेके आहिनि मरीज़ कोरोना वायरस जा फ़ौत बि थी चुका आहिनि, जॾहिं त 14,000 खां वधीक जेको ही अंग वधी वियो आहे। 315 माण्हू जेको आहे हिन वक़्तु ताईं अजल जो शिकार थी चुका आहिनि हिन वायरस जे करे। उन बावजूद बि अगरि असां सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे, मेट्रोपॉलिटन सिटी जो दर्जो रखे थो, जेके शहरी इलाइक़ा आहिनि उन्हनि ते ई खणी नज़र विझूं त हिकिड़े पासे डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट पंहिंजा फ़ोटो सेशन कराईंदे नज़र अचे थी, उते वरी SOPs ते अमल थींदे किथे बि नज़र नथो अचे। माण्हुनि जा रवैया किथे आहिनि, इंतिज़ामिया किथे बीठी आहे ऐं ख़ासि तौर ते असांखे इन सॼी सूरत हाल खे मुंहुं ॾियण जे लाइ छा करणु घुरिजे। अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं, कुझु सम्झण जी कोशिशि कंदासीं ऐं कुझु नॉलेज जेको आहे उहे पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदासीं त हीउ वायरस जेको आहे केतिरो ख़तरनाक थी चुको आहे ऐं इन खां बचाव जे लाइ छा करणु घुरिजे ऐं असांखे इंतिज़ामिया जो साथ कीअं ॾियणु घुरिजे। जॉइन कयो आहे असांखे डॉक्टर शाहनवाज़ दल साहब, नफ़सियाती माहिर बि आहिनि, समाजी अॻुवान आहिनि। हुन सां गॾु डॉक्टर आफ़ताब फुल साहब आहिनि, नौजवान डॉक्टर आहिनि ऐं सिविल अस्पताल हैदराबाद में जेको फोकल पर्सन आहिनि कोरोना जे हवाले सां। साईं, तव्हां ॿिन्हिनि जी महिरबानी। डॉक्टर साहब, तव्हां खां शुरू कंदासीं। पहिरीं त रवैयनि ते ज़ाहिर तव्हां नफ़सियात जा माहिर आहियो। असां हिते मुसलसल पंहिंजे नाज़रीन खे मुसलसल मीडिया जे थ्रू, सोशल मीडिया जे थ्रू हर माण्हू कैंपेन हलाए पियो त भई पंहिंजा रवैया चेंज कयो, हाणे चेंज आणियो पाण। छा वजह आहे त चेंज ई नथा थियूं, असां उते ई बीठा आहियूं ऐं सिर्फ़ु ॻाल्हियूं आहिनि असां वटि? हीअ जेको कोरोना जी जेका लहर आई हुई पहिरीं, उन खां पोइ ॿी लहर आई, पोइ टी लहर आई, उन समूरी जेका वार्ता आहे या जेका लका आहे उन में हिकिड़ी सूरत हाल हिकिड़ी अजीब थी त 2 सेक्टर्स डेवलप थिया। हिकिड़ा उहे हुआ त हीअ हिकिड़ी साज़िश आहे, हीअ हिकिड़ी कंस्पायरेसी थ्योरी आहे, हीअ कोरोना कोन्हे, हुकूमत हीअं थी करे, हुकूमत हीअं थी करे, ऐं ॿियो हिकिड़ो प्रोपेगेंडा जा जेका हिकिड़ा टूल्स हलिया। त तव्हां ॾिसो त आम माण्हू जेको आहे न सो मुख़्तलिफ़ समाजी वेबसाइट्स या समाजी जेके राब्तनि जा जेके आहिनि इदारा या उन खां पोइ TV चैनल्स अख़बार उन्हनि ते भाड़ीनि था। हिकिड़ी जेका हिकिड़े तरफ़ां इहा वॉइस आई, ॿिए तरफ़ां इहा वॉइस अथई ख़तरनाक आहे, समाजी विथी रखो, पंहिंजो पाण सां जेको आहे सो फ़ासिलो रखो ऐं जेको आहे सो मास्क पायो, ग्लव्स पायो, उन खां पोइ जेको आहे न सो सैनिटाइज़र जो वधि में वधि इस्तेमालु करियो ऐं पंहिंजो पाण खे पंहिंजनि प्यारनि खे सही हो त डे फर्स्ट खां असां माण्हुनि खे ॿुधायूं उन ते हिकिड़ो जेको आहे न सो ॿुधायूं पिया। उन खां पोइ असां वटि जीअं ई चाइना में वुहान में शुरू थियो त तीअं असांजी प्रिपरेशन ज़ीरो हुई। ठीकु, वफ़ाक़ ऐं सूबा पाण में विढ़िया वेठा, हिकिड़ो इहो हल में थियो। उन खां पोइ सूबनि पंहिंजी पॉलिसीज़ खे इम्प्लीमेंट कयो ऐं वफ़ाक़ पंहिंजी पॉलिसीज़ खे इम्प्लीमेंट कयो। उन खां पोइ उन महिल जेके वॾी हिकिड़ी हाइप क्रिएट थी त हेतिरा वेंटिलेटर ठाहियो, हेतिरा हीअं करियो, हेतिरा हीअं करियो। हाणे रिसेंटली हाणे आम आवाम जेका आहे, ॾिसो हीअ जेका टी लहर आई आहे रमज़ान में आई आहे, माण्हुनि खे रोज़गार जा मसइला आहिनि, माण्हुनि खे ॾिसो हिते पाकिस्तान जी न पर पूरी दुनिया जी आबादी, पूरी दुनिया जा माण्हू जेको आहे न सो गुरबत जी तरफ़ वधिया आहिनि। जेके अमीर हुआ उहे उन्हनि जो जेको आहे सो कथ घटियो आहे, उन्हनि जो जेको मालियत आहे, मिल्कियत आहे, उन में बि घटिताई थी आहे। त हीअ जेको वायरस आहे, पहिरीं आम आवाम खे इहा ख़बर हुजणु खपे त हीअ वायरस जिस्मानी तौर ते, नफ़सियाती तौर ते, समाजी तौर ते, इक़्तिसादी तौर ते माण्हुनि खे मफ़लूज करे थो, अपाच करे थो, गुरबत जे तरफ़ वठी वञे थो, नाकारा करे थो, बेकार करे थो ऐं आख़िर में अजल जो शिकार करे थो, मौती वादियुनि मुछले छॾे थो। आम माण्हू जो रवैयो इहो अचे त जेको माण्हू बुख मरंदो पोइ त रोड ते निकिरंदो, ठेले वारो बि उते बीठो आहे, रमज़ान जो महीनो आहे हींअर। अवाम खे तव्हां केतिरो बि दर्स ॾियो, केतिरियूं बि तबलीगूं करियो, केतिरो बि कुझु करियो, पर जॾहिं पेट जी बुख अॻियां अचे थी त पोइ माण्हू बुख बुछड़ो टोल दाना खे दीवानूं करे थी। त हीअ जेके तव्हांजूं एडवाइज़रीज़ आहिनि, हीअ तव्हांजा जेके समूरा मामला आहिनि, उहे उन्हनि जे रवैयनि में का तब्दीली नथा आणीनि। हुकूमत जे तरफ़ां का जामे पॉलिसी कोन्हे। ठीकु, ॾिसो था तव्हां
रमज़ान जे महीने में कोविड जी टी लहर हले पई ऐं हू जेके इनकम सपोर्ट जा जेके पैसा आहिनि उहे बि उहे उन में मिलनि आहिनि। पिया, एहसास कफ़ालत जा पैसा मिलनि पिया। उते हज़ारनि जी तादाद में माण्हू जेको आहे न सो अधु फुट जी विथी खां बि वधीक क्लोज़ पंहिंजो पाण में वेठा आहिनि। हिकिड़ी माई खे 4 ॼणा वठी था अचनि, हिकिड़े माण्हू सां गॾु 4 ॼणा अचनि था। ऐं उते जी सूरतयाल छा आहे, गर्मी आहे, ठीकु। हू हब्स आहे, उन में छा उते कीअं उते कैंप कीअं में एसओ बि तो फॉलो एसओ पी त परे थी आऊं त चवंदा उते उते त आसानी सां जेको आहे न सो कोरोना इज़ी लोड पिया कराइनि माण्हू हिक ॿिए सां। ठीक है इजी लॻे कुंभ जे मेले में थियो न, जी। ईअं हाणे वरी पाकिस्तान में थींदो। तव्हां 15 ॾींहंनि खां पोइ रिज़ल्ट ॾिसिजो। माना एतिरी ख़तरनाक सूरत हाल थी हाँ। सके थी। डॉक्टर साहब तव्हां कीअं था ॾिसो ज़ाहिर आहे सिविल अस्पताल हैदराबाद खे तव्हां ॾिसो था, हिन वक़्तु छा पोज़ीशन आहे, पहिरीं इहो ॿुधाइजो त। पोज़ीशन हींअर क्रिटिकल आहे, जीअं डॉक्टर साहब ॿुधायो 15 ॾींहंनि खां पोइ वाक़ई तव्हांखे इन जा नताइज तमामु ख़तरनाक नज़र ईंदा, छो त तमामु तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे। पेशेंट हर वार्ड मां अचनि पिया ऐं वॾी ॻणती जोगी हालत इहा आहे त उहे सभु सीरियस कंडीशन में था अचनि। पहिरियों लहर जेके 2 गुज़रियूं उन में बि मरीज़ अचनि पिया, पर हींअर जेको पेशेंट अचे पियो हर पेशेंट तक़रीबन उहो सीरियस आहे। त अॻु में थोरो घणो होम क्वारंटीन थी वेंदा हुआ पेशेंट, थोरे घणे आइसोलेट कंदा हुआसीं, कंहिंखे 4 लीटर ऑक्सीजन ते मेंटेन कंदा हुआसीं, ठीकु आहे। हाणे हर पेशेंट खे क्रिटिकल मैनेजमेंट जी ज़रूरत आहे, यानी कि ओवरऑल सॼो बर्डन वरी एलयूएच ते पियो अचे। पहिरीं फ्री जेका बि असांजी आहे उन में किथे बि क्रिटिकल मैनेजमेंट थ्रू आउट द सिंध अवेलेबल न आहे तक़रीबन। उहा सॼो जो सॼो बर्डन असां ते थो अचे, इवन रिमोट एरियाज़ मां ॿियनि डिस्ट्रिक्ट मां बि असां वटि पियो अचे। अगरि ॻाल्हि कजे सोशल डिस्टेंसिंग जी या गवर्नमेंट पॉलिसी जी, त कुझु इन में असांजो अगरि इनपुट, छो त डॉक्टर्स खां त वरितो कोन वेंदो आहे, पर अगरि असांखे वरितो वञे त असीं बि पंहिंजो इनपुट ॾियूं त हीउ जेको स्मार्ट लॉकडाउन नाले जेका शइ आहे, जेके पार्शल लॉकडाउन चइजे थो, इहो कोरोना खे वधाए पियो, खुटाए कोन पियो। जॾहिं उहा विंडो ओपन थिए थी, पर्टिकुलर विंडो शॉपिंग जे लाइ, त उन में अञा घणी कंजेशन थिए थी, अञा घणो रश थिए थो। तव्हांजो कमु आहे, अगरि पब्लिक खे तव्हां एजुकेट नथा करे सघो त पब्लिक खे फैसिलिटेट कयो। ही मास्क आहे, हिनजी का वर्थ न आहे। करोड़े रुपया अरबे रुपया असांजा ॿियनि प्रोजेक्ट्स ते बि लॻनि था, रोडनि ते लॻंदा, पुलनि ते लॻंदा, सिर्फ़ु हिन मास्क ते ऐं ग्लव्स ते लॻनि। ऐं इहो जेकॾहिं पब्लिक में फ्री डिस्ट्रीब्यूट कजे न, ऐं तव्हां स्मार्ट लॉकडाउन न हणो, तॾहिं बि तव्हांजो इलाही कंट्रोल थी वञे। अच्छा, फ्री में असां ॾिठो आहे त जेके डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जा नुमाइंदा आहिनि, पोइ एसीज़ हुजनि या छा, उहे जस्ट निकिरंदा शाम जो, 2-3 कैमरामैन घुराईंदा, फोटू कढंदा ऐं हिकिड़ो 2 दॿो विराए पोइ घुमंदा। ॾिसो न, एग्ज़ैक्टली 1-2 पैकेट विराइण सां इन शइ सां मसइलो जो हल न थींदो। ही बाक़ाइदा सां हिकिड़ो प्रॉपर सरकारी इंस्टॉल हुजनि, जंहिं तां माण्हू पब्लिक खे फ्री ॾिनो वञे। जीअं पेट्रोल पंप लॻल हूंदा आहिनि, पेट्रोल डिस्ट्रीब्यूट कयो हूंदो आहे, ईअं थींदो। अगरि तव्हांखे कंटेन करिणो आहे हिकिड़ी शइ खे, ॿिए पासे या वरी अचो त वैक्सीन वारी साइड ते, वैक्सीन वारे पासे बि तव्हांजो मतिलबु अञा ताईं कंसेप्ट क्लियर न आहे पब्लिक जो। पब्लिक उन मां का चवे थी त हीअ साज़िश आहे, जीअं तव्हांजे साईं जन ॿुधायो न, उहो एग्ज़ैक्टली साॻी ॻाल्हि त का साज़िश आहे, को बैरूनी ताक़तून वग़ैरह वग़ैरह, हिकिड़ो मतिलबु दकियानूस क़िस्म जा जेके आहिनि ख़्यालात। त या त वैक्सीन खे प्रमोट करे अगरि गवर्नमेंट करे सघे थी, त उन सां बि इहो ई कंटेन थी सघे थो। इहे 2 शयूं आहिनि। डॉक्टर साहब, वैक्सीन जे हवाले सां बि हिकिड़ा अजीब क़िस्म जा परसेप्शन आहिनि। हिकिड़ा चवंदा त भई हीउ जेको सॼी दुनिया में वैक्सीन ठही आहे, उनखे फ़रोख़्त करण जे लाइ, उनखे विकिणण जे लाइ ही वबा खे जेको अॻियां आंदो वियो आहे, अहिड़ो कुझु बि कोन्हे। असां वटि त जेको आहे न सो जेतिरी मार्केट वॾी आहे न, ओतिरो माण्हुनि जा विस्पर्स वॾा आहिनि। हिकिड़ा चवनि था फलाणी इलेक्शन खे सबोताज करण लाइ कयो वियो आहे, हिकिड़ा चवनि था त फलाणी जेका एजुकेशन आहे उनखे सबोताज करण लाइ कयो आहे, हिकिड़ा चवंदा त बिल गेट्स जीअं फलाणे गेट, जीअं फलाणे टीर मटीर जी जेका आहे न, ही कारपोरेट तौर ते हिकिड़ी साज़िश आहे। ॾिसो, बेसिकली डॉक्टर साहब वेठो आहे, असां वेठो आहियूं, मूंखे जेकॾहिं ॾींहं में 200 कॉलूं थियूं अचनि, उन्हनि मां 50 कॉलूं वॾनि दोस्तनि जूं अचनि, यार वैक्सीन लॻारायूं न लॻारायूं। बिल्कुलु, माना हिकिड़ी अजीब सूरतयाल डेवलप थी वई आहे। वरी अॼुकल्ह हिकिड़ी ॿियूं नयूं शयूं डेवलप थियूं। डॉक्टर साहब पाण वैक्सीनेटेड आहे, वैक्सीन कराए वेठो आहे, त बाबा हिन में हीअं थो थिए, हीअं थो थिए। सोशल मीडिया ते अजीब हिकिड़ी वीडियोज़ ठाहे माण्हू छॾे था ॾियनि, ऐं जेको आहे पोइ असां माण्हू लकीर जा फ़क़ीर उनजे मथां जीअं पोइ वठि लाए था ॾियो त न बाबा न। ॾिसो, अलाह ताला जे तरफ़ां ही हिकिड़ी वबा असांजे मथां नाज़िल थी आहे, पर वरी अलाह ताला जे तरफ़ां हिकिड़ी बहितरी इहा आहे जो वैक्सीन असां वटि अची वई आहे। असां हेतिरियूं जानियुनि जो तक़रीबन कल्ह जी मूं वटि जेका रिपोर्ट हुई त पूरी दुनिया में 32 लख माण्हू जेको आहे न सो अजल जो शिकार थी चुका आहिनि कोरोना। 32 लख माण्हू
61 खां 32 लख माण्हू थी चुका आहिनि। छो त जॾहिं वबा आई हुई त मुंहिंजो जेको ख़्यालु हो त जेका मूं पहिरीं कंपेरेटिव स्टडी कई हुई ॿियनि वबाउनि जी जेके अब्द खां वठी शुरू थियूं आहिनि ऐं अॼु ताईं उन्हनि में माना 2 मिलियन ताईं 22-23 लख ताईं जो हूंदो हो, 1.5 साल जो मुदो हूंदो, कंहिंजो 2 साल जो मुदो हूंदो, उन में पोइ वबा पाणे ख़तमु थी वेंदी या वैक्सीन उन महिल कोन हूंदियूं। हाणे हिन वैक्सीन सां वेधन इहा थी वई आहे त हिकिड़ी हिन जी अवेलेबिलिटी आहे, ॿिया वरी हिन जे लाइ जेके शुरू खां वठी हिकिड़ा अनुमान ठाहिया विया आहिनि त ही 40 सेंटीग्रेड -80 सेंटीग्रेड एतिरे ते सर्वाइव कंदी। हाणे उहो हिते अचे थी जेका आइस पैक्स में अचे थी, हिते असां वटि हैंडलिंग थी थिए, असां वटि पोलियो जी वैक्सीन बि नाकाराने करे थी थिए जो हुनजी कोल्ड चेन मेंटेन नथी थिए, त हिन जी कोल्ड चेन कीअं थी मेंटेन थिए। पर ॾिसो न हिकिड़ो आसरो त आहे न, हिकिड़ो ख़ौफ़ जेको असांखे तव्हां डॉक्टर साहब त ॿुधायो पियो त 4 लीटर ॿुधायो पियो, त मूं त ॿुधो आहे त 40 लीटर पर पेशेंट खे पर आवर ते जेको आहे सो ऑक्सीजन हले पई। ऑक्सीजन आहे कोन, ऑक्सीजन ख़तमु थी वेंदी ऐं इंडिया में जेको सूरत थी उहा ई असां वटि थियण वारी थो अनकरीब ही ॻाल्हियूं हुयूं हुकूमत जूं वफ़ाक़ घणी मुल्क जो तबाह करे छॾियो आहे जो हुननि चयो असां हेतिरा वेंटिलेटर ख़रीद कया आहिनि, हीअं कया आहिनि, कुझु ई कोन्हे, हींअर त नज़र ई कोन थो अचे। अच्छा ब्रेक वठी ॾियो नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम एक नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में कोरोना जा जेका वधंदड़ जेका सूरत हाल आहे उन ते ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। जीअं तव्हां सिविल अस्पताल तमामु घणी अहम आहे हिन वक़्तु सिंध जे हवाले सां, अधु सिंध जा माण्हू जेके आहिनि सिविल अस्पताल में अचनि था, ऑक्सीजन जी कीअं आहे पाण वटि हींअर? ॾिसो ऑक्सीजन जे हवाले सां अल्हम्दुलिल्लाह असां तमामु वेल इक्विप्ड आहियूं, उहो इन करे त असां वटि लिक्विड ऑक्सीजन अवेलेबल आहे। असां वटि लिक्विड ऑक्सीजन जा वॾा टैंक्स आहिनि जेके इंटीरियर सिंध में या ऑलमोस्ट कंहिं बि ॿिए टीचिंग फैसिलिटी हॉस्पिटल में न आहिनि मौजूदु। 10,000 kg असांजे हिकिड़े टैंक जी कैपेसिटी आहे। उहो टैंक असांजो सॼे हॉस्पिटल में थ्रू लाइन्स जेको आहे ऑक्सीजन सप्लाई कंदो हुयो। पहिरें लहर में असां उन मां ई मैनेज कयोसीं पंहिंजो कोविड जो ICU, पर जॾहिं बर्डन वधणु लॻो छो त कोविड जा पेशेंट जॾहिं क्रिटिकल थींदा आहिनि त उहो 30-40 लीटर ऑक्सीजन कंज़्यूम कंदो आहे माण्हू पर मिनट। असां हिकिड़ो वरी पर्टिकुलर टैंक उन लाइ मख़सस कराए छॾियो, अलॻि इंस्टॉल करायो कोविड ICU जे लाइ। हाणे जॾहिं असांजो कोविड ICU बिल्कुलु फुल हूंदो आहे, मैक्सिमम मतिलबु नंबर ऑफ पेशेंट हूंदो आहे, उन जे बावजूदि असांजी 5 ॾींहंनि जी हुनजी कैपेसिटी हूंदी आहे। उहो 10,000 kg जो अलॻि टैंक लॻायो आहे। जाम शोरो जी फैसिलिटी में असांजो वरी अञा अलॻि आहे, हर 5 ॾींहं इहो रिफिल थिए थो। 5 ॾींहं माना मैक्सिमम कंज़म्पशन ते बि 5 डेज़ असां निकिरी था वञनि। असां वटि उन खां अलावा बैकअप में जेको कन्वेंशनल सिस्टम हुयो ऑक्सीजन जो थ्रू सिलेंडर्स जेको सॼे सिंध में आहे, असां वटि उहो बैकअप में आहे। अगरि असांखे इन केस कॾहिं सप्लाई नथी पुॼे, जीअं टैंकर खे लेट थी थिए त असां पूरा 24 कलाक खां 48 कलाक ताईं थ्रू सिलेंडर्स में मेंटेन करे सघूं था। असांजो स्ट्रॉन्ग सिस्टम अल्हम्दुलिल्लाह, असांजो ऑक्सीजन जो तमामु मज़बूत सिस्टम। हा, तेसीं ताईं असांखे सप्लाई ईंदी रहे। जीअं त 25% ऑक्सीजन मिले थी हॉस्पिटल्स खे ऐं 75% मिलंदी आहे इंडस्ट्रीज़ खे। त उन जे हवाले सां अॼु जेका मीटिंग थी हुई, अॼु असां वटि आया पंहिंजो ब्रिगेडियर साहब आया विज़िट ते, त हुननि खे असां ॿुधायोसीं त हुननि चयो त सजेशन असां ॾिनीसीं पंहिंजी, त हाणे इहा थोरी कट ऑफ कई वञे, इंडस्ट्रीज़ खे जी सप्लाई कट करे मैक्सिमम हॉस्पिटल तरफ़ डाइवर्ट कयो। त इंशाल्लाह ऑक्सीजन जे हवाले सां कोई प्रॉब्लम असांखे त न थींदो, पर ज़ाहिरी ॻाल्हि हैदराबाद न थींदो, कराची में बि इहो सिस्टम मौजूदु आहे। ठीकु आहे डॉक्टर साहब, जेको जहिड़ी तरीक़े सां असां रवैयुनि जी ॻाल्हि कयूं पिया मुसलसल में, त हीअ अगरि पाण ॻाल्हि कयूं त डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जेको आहे जहिड़ा क़दम कया, जीअं साईं चयो त भई स्मार्ट लॉकडाउन जेको आहे इहो उन जी जेका ज़रूरत न हुई या इहो जेको आहे इफेक्टिव न आहे। ॾिसो ॿ ॻाल्हियूं आहिनि, या त वरी अहिड़ो या तरीक़ो कजे भई ठीकु आहे फुल तव्हां लॉकडाउन लॻाए छॾियो, बंदि करे एग्ज़ैक्टली, या न फुल बंदि करे छॾियो। तव्हां मुकमल बंदि कंदव तॾहिं ई तव्हांजो ॾिसो 14 ॾींहंनि जो इंक्यूबेशन पीरियड हूंदो आहे वायरस जो। अगरि तव्हां गवर्नमेंट ताक़त रखे थी त उहा 14 ॾींहं मुकमल बंदि करे, उन 14 ॾींहंनि में जेको पॉज़िटिव हूंदो उहो अल्टीमेटली नेगेटिव थींदो, उहो हिकु पासे वेंदो, वायरस जी फैलाव बंदि थी वेंदो। बाक़ी जेका इहा पर्टिकुलर विंडो था खोलियो सॼो अचे उन में कंजेशन थिए थो, उनजो तव्हांखे आउटपुट नथो मिले, असां उन में पोइ था वञूं। ॾिसो बेसिकली हुकूमत जी पंहिंजी पॉलिसी हूंदी आहे, हुकूमत जी कुझु जेको आहे सो मजबूरियूं बि हूंदियूं आहिनि। सही, ऐं त बिल्कुलु शुरू खां वठी जॾहिं खां हिननि स्मार्ट लॉकडाउन जी ॾिसो हुकूमत सिंध सभ खां पहिरीं जेको आहे सो फुल स्टॉप लॻाए छॾियो त बसि कर्फ्यू टाइप लॉकडाउन हूंदो, बिल्कुलु, ऐं सज़ा ऐं जज़ा हूंदी,
ऐं उनखे एतिरो सख़्तु कनि त ॾिसो सिंध में तव्हांजो रेशो घटि हुयो ऐं उन वक़्तु पंजाब में वधीक हुयो। पोइ जेको आहे न इमरानी सरकार विच में पई, पीपल्स पार्टी ऐं हिन जा पंहिंजा ज़ाती जहिड़ा जेके हुआ उन में हुननि अची जेको आहे सिंध हुकूमत खे बावर कराए त न हाणे तव्हां माण्हुनि खे गुरबत कराए छॾी आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त असां वटि जेको तबिको आहे हिते त शहरनि में त तव्हां स्मार्ट लॉकडाउन करायो था, माल जूं पीढ़ियूं खुलियूं पयूं आहिनि। उतां खां ग़रीब माण्हू जेके बकरी कुकड़ विकिणणु अचनि था, बकरी विकिणणु अचनि था, ईद जा कपिड़ा वठणु अचनि था, उहे वरी वञनि था ॻोठनि में उते। हाणे ॾिसो हीअ त जहिड़ो वॾेरनि जो जेको आहे सो सिस्टम थी वियो, जब शहर में वॾेरे जी औताक ते लॉकडाउन लॻो पियो आहे। बाक़ी ॿारहाड़ियुनि में तव्हां ॾिसो अॼु बि होटलुनि ते रश लॻी पई आहे। ॿारहाड़ियुनि में तव्हां ॾिसो ॿिन्हिनि ॿारनि ते ॿाहिरि जो माण्हू शहर में इन्फेक्ट थी सर इनफेक्ट ॾिसो मिसाल हिकिड़ो माण्हू डॉक्टर साहब जी चवे थो या असां चऊं था त हिकिड़ो माण्हू इन्फेक्ट थी वियो त माना उहो माण्हू मल्टीप्लाए कंदो। पहिरीं असां इन शइ जा क़ाइल आहियूं त तव्हां बुनियाद खे बंदि करियो। बुनियाद बंदि तॾहिं थींदो जॾहिं तव्हां 15 खां 16 ॾींहंनि जो हिकिड़ो वॾो शदीद लॉकडाउन करियो, माण्हुनि खे ऐलान करियो त बाबा पंहिंजी ज़रूरत शयूं 15 ॾींहंनि जो गॾु करे रखो, जिन खे नथियूं पहुचनि उनखे हुकूमत जेको आहे राशन पहुचाए। सभु प्रोजेक्ट बंदि करियो, डेवलपमेंट सेक्टर खे बंदि करियो, हर जॻह खे बंदि करियो ऐं ऑफिसरनि जा जेके पेट भरजनि था उन्हनि खे बंदि करियो। जीअं तव्हां सवेरे ॻाल्हि कई त 4, 5, 10, 15, 20 मास्क घुराए ऐं जेको आहे विराए हलिया था वञनि, उनखां पोइ वञी पंहिंजे थधनि कमरनि में वेही था रहनि। जेको छाई पियो विकिणे, जेको गिदरो पियो विकिणे, जेको फ्रूट पियो विकिणे, जेको खजी पियो विकिणे, जेको कपिड़ो पियो विकिणे, उहो माण्हू रोड ते सरेआम सिसके पियो। ऐं उहो उनखे 2 ख़ौफ़ आहिनि, हिकिड़ो कोरोना जे मरण जो ख़ौफ़ आहे, ॿियो बुख जो ख़ौफ़ आहे। जहिड़ी वबा आहे एॾी ख़तरनाक थी वई आहे, हाणे माण्हू या त बुख सां मरंदा या त जेको आहे माण्हुनि खे डपु आहे या त वरी कोरोना सां। छा था सम्झो तव्हां मुंहिंजो सवाल पूरो ॿुधी वठो, छा था सम्झो इहो बहितर न आहे त माण्हू कोरोना में मरे ऐं ॿियनि माण्हुनि खे मारे? इन खां बहितर न आहे त बुख में माण्हू मरी वञे? ॾिसो आउं त तरजीह ॾींदुसि बुख में मरिजे, इज़त सां मरिजे, पंहिंजे घर में मरिजे, क़ौम मुल्क जो नानू न तबाह कजे। छो त ऑक्सीजन पैसनि सां थी अचे, दवाऊं पैसनि सां थियूं अचनि, हेल्थ सिस्टम जे मथां बोझ किरंदो। डॉक्टर बि इंसान आहिनि, उहे बि इंसान आहिनि, उहे बि इन्फेक्टेड थी सघनि था। असां तॾहिं केतिरनि दोस्तनि पंहिंजे डॉक्टरनि जा लाशा खया आहिनि। ठीकु आहे, डॉक्टर बि ओतिरो क़ीमती आहे जेतिरो आम माण्हू क़ीमती आहे, ऐं आम माण्हू बि ओतिरो क़ीमती आहे जेतिरो डॉक्टर क़ीमती आहे। ख़ुदा जे वास्ते असां हिकिड़ी शइ चवंदा मास्क पायो त ईअं न थिए त तव्हांखे ICU में ॿियो उहो वारो मास्क पाइणो पवे। ॿियो ICU इहो ॾाढा सुठा मैसेज हलनि पिया सोशल मीडिया ते। त साईं वारी ॻाल्हि बि ॾाढी सुठी आहे त तव्हां जेको आहे जेके हिकिड़ा माण्हू जेके बुख ते पर गवर्नमेंट जो हिते वॾो रोल थो थिए। डॉक्टर साहब तव्हां कीअं था ॾिसो ज़ाहिर तव्हां वटि माण्हू ईंदा हूंदा हुते, छा कंडीशन आहे माण्हुनि जेकड़ा इलाजु करण था अचनि? हिकिड़ा माण्हू ॾाढा परेशान आहिनि, वरी वबा में त वधीक परेशान था थी वञनि। साईं माण्हू पब्लिक ॾिसो जेसि ताईं जंहिंजे मथां गुज़रे थी उनखे ख़बर पवे थी, जंहिंजे सिर ते नथी गुज़रे उनखे ख़बर नथी पवे। अञा ताईं पब्लिक जी परसेप्शन इहा आहे जंहिं हिकिड़ो तबिको या ईअं सम्झो खणी जंहिंजे घर में अगरि को माण्हू एक्सपायरी थिए थी ड्यू टू कोरोना त उन्हनि खे अहसासु आहे, पोइ उहे उन शइ जो ख़ौफ़ बि कनि था, एहतियात बि कनि था। जेके माण्हुनि जे मथां कोरोना एसिम्प्टोमेटिकली गुज़री वञे थी उन्हनि खे पोइ उहा परवाह त नाहे रहंदो, उहो उन शइ खे प्रोमोट बि कनि था आइडिया खे त कोरोना इज़ नथिंग। त पब्लिक वटि बि इहे 2 परसेप्शन आहिनि। हाणे अचे थो वरी बि फिरी रोल गवर्नमेंट जे मथां त गवर्नमेंट कहिड़ी पॉलिसी ॾिए थी। 8 या 10 ॾींहं में बुख कोन मरंदो कोई बि अगरि गवर्नमेंट मुकमल बंदि करे छॾे ऐं उन्हनि खे हिकिड़ो ॾींहुं 2 पहिरीं ॿुधाए छॾे। 8-10 ॾींहंनि जो केॾो मिसकिन माण्हू जो अल्हम्दुलिल्लाह असांजा हालात अञा इंडिया जहिड़ा न आहिनि। इंडिया में अहिड़ी हालात ज़रूरु आहिनि, असां वटि केॾो बि ग़रीब माण्हू हुजे उहो 8-10 ॾींहंनि जो अटो ज़रूरु गॾु करे रखी छॾींदो। ठीकु आहे, जेकर पहिरीं खां हुनखे ॿुधाइजे त कुझु न कुझु करे वठे। न त वरी असां वटि हिकिड़ो समाजी हिकिड़ो ॾाढो सुठो चेंज आयो कोरोना में, माण्हुनि मदद कई, माण्हू मदद बि कनि था, गवर्नमेंट जी मशीनरी हेल्प आउट करे सघे थी। बाक़ी इहो ई हिकिड़ो हल आहे, अगरि मुकमल बंदि थिए थो त उहो वायरस जो इंक्यूबेशन पीरियड जेको आहे न जो उन जे दौरान उहो कंटेन थी वेंदो। ठीकु ठीकु। अच्छा, हॉस्पिटल में बि असां ॾिठो आहे त जेको कोरोना जे हवाले सां इसो बि हिते तमामु घटि ध्यानु। साईं उहो ई अगेन हॉस्पिटल में पब्लिक आहिनि, असां पब्लिक खे केतिरो करे सघूं था फोर्स। तव्हांखे लास्ट टाइम हिकिड़ो मिसाल ॾिनमि त मास्क तव्हां जेकॾहिं सख़्ती कईसीं वार्ड में अचण जे लाइ त डॉक्टर ते हमिलो थी वियो। सही, आख़िर माण्हू विढ़ण शुरू थी था वञनि, माण्हू उन ते छिता थी था पवनि त असां छो मास्क पायूं, इहो 10 रुपया बि असांजो ख़र्चु थींदो। हालांकि हॉस्पिटल में इलाज मिले, डॉक्टर ॾिसे, मुफ़्त दवा ॾिए, ॾिसो पब्लिक जे एंड ते बि तमामु घणी नेग्लिजेंस आहे। उहो वरी लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन थियो वञे, वरी पोइ जेको आहे माण्हू वरी पंहिंजी इज़त नफ़्स जो मसलो ठाहे मक़सदु आहे त अच्छा वरी सरकारी हॉस्पिटल खे त वरी पब्लिक जेका आहे उहो माना ईअं फॉर ग्रांटेड करे वठंदी आहे त हीअ त माना हर शइ हिते असांजे मतिलबु मुफ़्त मिलियल आहे, इन जो कोई वर्थ न आहे।
इहो डॉक्टर बि वर्थलेस आहे, इहा अस्पताल वर्थलेस आहे, हिते असां कुझु बि करे सघूं था, त उते त माण्हुनि खे रोकणु अञा ॾुखियो आहे, असां SOP फॉलो कराए ई नथा सघूं। ठीकु डॉक्टर साहब कीअं था हिन में जेको गवर्नमेंट जो कहिड़ो रोल हुजे? असां जेका ॻाल्हि कई त भई बुख माण्हू रियासत जी ज़िम्मेदारी आहे, को माण्हू बुख में न मरणु घुरिजे, माण्हू खे अगरि तव्हां बाउंड कयो था, बंदि कयो था त रियासत उनखे फैसिलिटेट कंदी। जॾहिं असां ॿियनि उसरियल मुल्कनि में ॾिठो लॉकडाउन लॻो त उन्हनि खे माण्हुनि खे राशन ऐं ॿियो जेको ज़रूरत जी शयूं दर ते दर वॼाए मिलियो। छा हिते असां वटि एॾी कैपेसिटी ॾिसो था? ऐं पहिरीं डॉक्टर साहब जी ॻाल्हि खे थोरो कंटिन्यू कंदुसि त 1400 सालनि खां 5 दफ़ा रोज़ हयर अल फलाह जी ॻाल्हि थिए पई, माण्हू उन ते अमल कोन था कनि। हिते तव्हां ऐं असां गॾिजी सॼी जेकॾहिं हिकिड़े कैलकुलेशन कयूं त हिननि पूरे 1.5-2 सालनि में तव्हां ऐं असां 80 प्रोग्राम कया आहिनि कोरोना ते। ठीकु आहे, कोरोना जी आगाही ते मुख़्तलिफ़ TV चैनल ते अख़बारनि में कालम लिखियासीं, हीअ कयासीं, हू कयासीं। उनजो रिज़ल्ट इहो आहे जी डॉक्टर साहब वरी ॻाल्हाए त चऊं था त मास्क पाए अंदरि अचे थो, असीं डॉक्टर खे ॾेखारियूं कोन था। ऐं माण्हुनि जो रवैयो असां न बदिलाए सघिया आहियूं। हाणे अचूं पिया हुकूमत जे एंड ते, हुकूमत जे एंड ते रोड ठाहे निकिरनि था पोयां रोड टुटी थो वञे। किक बैक्स ऐं कमीशन वॾेरे भोतार हुनजे कमदार हुनजे जेको हेठि लेवल जो माण्हू आहे उन ताईं पहुची थी वञे त उहो हुकूमत थोरी चाहींदी त जेको आहे सो असीं जेको आहे सो आम माण्हू खे जेको आहे सो ॾियूं रिलीफ। उन्हनि जी त कमीशन घटिजी वेंदी, उनजो बैंक बैलेंस घटिजी वेंदो। हुकूमत कहिड़ी बि हुजे, वफ़ाक़ हुजे या सिंध हुजे, ऐं त अलॻि ऐलान चवां थो त आम मासिस ताईं ॾिसो इलेक्शन जे टाइम में उहो भोतार जेको आहे न हर घर ते वञे थो, 10 साल पुराणे मोल माण्हू जी फाता बि करे थो। ठीकु आहे, मरणा परणा बि खाए थो। हींअर त जेको आहे सो कुझु हुकूमत जे में रहंदड़ जेके MLA MP उन्हनि जा बि मौत वाक़िए थिया, माण्हुनि खे घणा वॾा माण्हू बि कोरोना जे करे हलिया विया। छा उहे नथा चाहिनि त हिकिड़े DC जे थ्रू या हिकिड़े SHO जे थ्रू उहो उन्हनि माण्हुनि खे राशन पहुचाए 15 ॾींहं फुल लॉकडाउन करे छॾनि, हिकिड़ो पतो बि न हिले। ठीकु आहे, डॉक्टर फ्रंट लाइन ते बीठो आहे, साफ़ी फ्रंट लाइन ते बीठो आहे, पुलिस वारो फ्रंट लाइन ते बीठो आहे। इहे 3 माण्हू जेके आहिनि न सो मुजाहिद जो किरदारु अदा कनि पिया। इहे हिन कोविड जी वबा जा हीरोज़ आहिनि। ऐं हिकिड़े अलॻि ऐलान चवंदुसि डॉक्टर सभ खां पहिरीं तो इन जो जेको आहे न सो निशानो थिए। उनखां पोइ जेको आहे सो आम पुलिस ऐं आम जेको सहाफ़ी आहे जेको हिनखे रिपोर्टिंग थो करे। हर कंहिंजो पंहिंजो प्रोफेशनल आहे। जेकॾहिं हाकमे वक़्तु चाहे त उहो यूनियन काउंसिल खां वठी मेट्रोपोलिटन सिटी ताईं, घिटी खां वठी शहर ताईं, शहर खां वठी टाउन ताईं, मोरी ताईं, ॻोठ ताईं, वस्ती ताईं, वाहण ताईं, हर माण्हू ताईं राशन पहुचाए सघे थो। शर्त इहो आहे त ईमानदारी हुजे ऐं उन में जेको आहे सचाई हुजे। उहा सचाई उहो छो कंदो? उहो पंहिंजे पुट खे MP मां MNA मां। ब्रेक वठी ॾियो। नाज़रीन ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम मंज़र पस मंज़र में कोरोना जा जेका वधंदड़ जेका सूरत हाल आहे उन ते ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। जेके रवैये अहिड़ा थी विया आहिनि, असां पंहिंजो पेट भरण जे चक्कर में जेको आहे आवाम खे जेको आहे उनखे दाव ते लॻाए। मां तव्हांखे फैक्चुअल ग्राउंड्स ते रुगो हिकिड़ी शइ त दावा कंदुसि त असां कमु कयो आहे सॼो मतिलबु थ्रू आउट द ईयर ऐं हिन डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन सां ई कमु कयो आहे जॾहिं खां असांजा DC साहब फवाद गफ़ार सुमरो साहब आया। मां तव्हांखे दावा सां चवां थो अगरि उहो ई चाहे उनखे फ्री हैंड हुजे न त उहो हर दरवाज़े ते राशन पुॼाए सघे थो। एतिरी कैपेसिटी रखे थो, एतिरो एक्टिव माण्हू आहे। असां उनजी वर्किंग ॿी वॾी लेवल ते मां नथो चवां सिंध में त आर्मी करे, रेंजर्स करे, केयर करे, पर सिर्फ़ु असांजो डिप्टी कमिश्नर हिकिड़ो आहे उहो एतिरो कैपेबल आहे, एतिरी कैपेसिटी रखे थो उहो माण्हू पंहिंजे अंदरि, उहो सभु शइ मैनेज करे सघे थो। ॾिसो बेसिकली सभु कैपेसिटी आहे। असां रेंजर्स खे आर्मी खे छो तकलीफ़ ॾियूं? असांजी सिंध पुलिस तमामु बहितरीन कमु करे सघे थी। असांजा ॿिया जेके सेगमेंट्स आहिनि समाज जा, असां वटि पूरो यूनियन काउंसिल जो सिस्टम आहे। हारी काउंसलर बि असां वटि आहे, लेबर काउंसलर बि असां वटि आहे ऐं जेको जनरल काउंसलर बि असां वटि आहे। हींअर ताज़ो असांजो जेके आहिनि सो इहे डिज़ोल्व थियूं आहिनि जेको बलदियाती सिस्टम, इहे माण्हू सभु लूप में आहिनि। ज़कात जो सिस्टम आहे, ज़कात ऐं बैतुल माल जो सिस्टम आहे। उन्हनि सभिनि जा फंड फ्रीज़ करियो। डेवलपमेंट जा फंड फ्री। असांखे रोड नथा खपनि, रस्ता सिम नाला नथा खपनि। हाणे वरी तव्हां महीने ॾेढ खां ॿुधो बरसाति थिए त बदीन कीअं थो ॿुॾे, तव्हां ॾिसिजो हैदराबाद कीअं थो ॿुॾे, तव्हां हैदराबाद बि ॾिसिजो कीअं थो ॿुॾे। जिते तव्हांजी ऑफिस आहे न हिते ॾिसिजो 3-3 फुट पाणी कीअं थो बीहे। हिते चौखंबा ॿधा पिया आहियूं, बजटूं खाइजी वञनि थियूं, स्विट्ज़रलैंड में पहुची वञनि थियूं, मुख़्तलिफ़ मुल्कनि में पहुची वञनि थियूं, फ्रांस में पहुची वञनि थियूं। हिते वही कंहिं ते आङर खणंदासीं, 5 आङरियूं चए खणणी हूंदी त हिकिड़ी आङर वॾा वेंदी, 4 असां ॾे ईंदियूं।
असल में पाण कोशिशि कयूं पिया त असां जेका पब्लिक आहे उनखे अवेयर कयूं। मास्क जे हवाले सां हिकिड़ी ड्रामाई जेका सूरत हाल इख़्तियार करे वियो आहे मास्क बि, मां मुख़्तलिफ़ क़िस्म जा वीडियोज़ अचनि था सोशल मीडिया ते, को चए थो दिन में अंदरि कीड़ा आहिनि, के चए थो जरासीम आहिनि, छा चकर थी वियो आहे अहिड़ो कहिड़ो असांजो जे पोयां माण्हुनि जे पोयां जेके हिकिड़ो ग्रुप लॻल आहे या छा जो अहिड़े क़िस्म जी को बि ग्रुप न आहे लॻियल, इहा असांजी सेल्फ क्रिएशन आहे पब्लिक जी, इहो असांजे अवाम जे फितरत में रखियल आहे प्रोपेगेंडा ठाहिणु, ऐं इहो हर शइ जे लाइ ठहंदी आहे। इहो सिर्फ़ु मास्क जी पहिरीं तव्हांखे ॿुधायां वैक्सीन जे लाइ, वायरस जे लाइ, पहिरियां त वायरस एग्ज़िस्ट करे वैक्सीन न आहे, सो कहिड़ी बि तव्हां शइ खणंदो असांजी पब्लिक उन जे लाइ प्रोपेगेंडा ज़रूरु ठाहींदी आहे, नेगेटिव प्रोपेगेंडा, नेगेटिव लाज़मी। ठीकु आहे। अच्छा छा थियणु घुरिजे तव्हां सम्झो था त ॾिसो अगरि हॉस्पिटल में एज़ ए इंचार्ज तव्हां हुते आहियो त पब्लिक खे या त सिंधी में हिकिड़ो चवंदा मां वर्ड उहो जेको को बि मसइले जो ज़बरदस्ती खां सवाइ को मसइले जो हल न आहे। ज़बरदस्ती मां तव्हांखे डंडो खणणो पवंदो, तव्हांखे सिंपल ॾिसुमि त मुकमल शइ हर शइ अगरि बंदि कयो था, तव्हां 12 ॾींहं 14 ॾींहं नथा करे सघो, 10 ॾींहं कयो न त बि तव्हां हुनजो इम्पैक्ट एतिरो ॾिसंदो जो तव्हांजी सोच आहे। तव्हां सिर्फ़ु मुकमल बंदि कयो न, ऐं तव्हां फंड ऐं मतिलबु इक्विप कयो डिप्टी कमिश्नर खे रुॻो पंहिंजे डिस्ट्रिक्ट जेके, उहो हर दरवाज़े ते कंहिंखे बुख बि कोई न मरंदो, ऐं 10 ॾींहंनि में तव्हां ड्रामेटिकली सॼी हैदराबाद जो रेशो घटि थी वेंदो। ठीकु आहे। अच्छा हींअर अगरि पाण हुनजी रेशो जी ॻाल्हि कयूं था हुन में त हॉस्पिटल में हिन वक़्तु मरीज़नि जे छा आहे? हॉस्पिटल में हींअर क्रिटिकल मैनेजमेंट जे हवाले सां असांजो ICU त फुल थी चुको आहे। ICU में सिटी में असां वटि 18 बेडेड ICU आहे, 18 बेडेड HDU आहे, ॿिन्ही में फैसिलिटीज़ साॻियूं आहिनि, उहो फुल थी चुको आहे। उन खां पोइ वरी असां जामशोरो स्टार्ट कयो आहे, HDU कोविड जा जेके अलॻि मखसूस थियल आहिनि। हाणे हुन खां पोइ असां जामशोरो स्टार्ट करे चुका आहियूं। जामशोरो असांजो 36 बेडेड आहे हींअर, जेको एक्सटेंडेबल आहे 76 बेड्स ताईं, हू बैकअप में आहिनि। असां बैकअप में इन करे रखंदा आहियूं जीअं गॾोगॾु ॿिया वार्ड बि सफ़र न कनि, जीअं ॿियो जेको मसइलनि में मरीज़ अचनि था उहे बि गॾोगॾु हलंदो रहे। बहरहाल उन जे बावजूदि हुते असांजी 32 बेड्स जी कैपेसिटी आहे जेका करंटली एक्टिव आहे, जंहिंमां 16 बेड ऑक्यूपाइड आहिनि, स्टिल 14 खां 15 बेड वैकेंट आहे। अच्छा डॉक्टर साहब हिकिड़ो मूंखे इहो हिते ॾाढो अहम सुवालु आहे त माण्हू हिकिड़ी परसेप्शन ॾाढी ख़तरनाक सम्झ जुड़ियल आहे त कोरोना जो मरीज़ जेको आहे अगरि उनखे ज़ाहिर थिए थो त उनखे सिविल अस्पताल या सरकारी अस्पताल में न मोकिलियो, उनखे मारे था मोकिलिनि ऐं उनखे ॾिसणु नथा ॾियनि ऐं उन्हनि खे मिलणु नथा ॾियनि, त इहो थोरो क्लियर करियो। ॾिसो, ॾिसणु नथा ॾियो, मिलणु नथा ॾियो त उहो उन्हनि जी बहितरी में था कयूं। कोविड अगरि पॉज़िटिव पेशेंट खे अगरि असां अकेलो न कंदासीं ऐं उनखे ट्रीट त फैसिलिटी जे अंदरि जेकॾहिं ॿिया माण्हू साॻिया या उन इवन फैमिली मेंबर छॾींदासीं त उहो वापसि वञी ॿियनि खे पखेड़ींदो, त उहो त असांजी मजबूरी आहे। हाणे उहा जंहिं अगरि उन ॻाल्हि ते सख़्ती था कयूं त ॾिसो पेशेंट जेको अचे ई क्रिटिकल कंडीशन में थो, उनखे एंज़ाइटी बि आहे, त पोइ उन मां उहो मैसेज पोइ हिते इहो वञे थो त बाबा मां त हिते वॾे हालत में आहियां, हुन मतिलबु मेंटली हू पाण खे उनमें प्रेशर में अची थो वञे। पोइ जेकॾहिं उहा एक्सपायरी थी वञे त ॿाहिरि इहा परसेप्शन वञे त सिविल हॉस्पिटल मारे छॾियो। हाणे हिकु पेशेंट आयो ई क्रिटिकल आहे, असां हुनखे छा था करे सघूं? उनखे ऐं अच्छा असां हुन सां गॾु माण्हू त नथा छॾे सघूं, असां हुनखे जेतिरो कंटेन कयूं था त पोइ हुनजे लाइ ॿाहिरि परसेप्शन इहा थी वञे। ऐं ॾिसो न, ॿी हिकिड़ी ॻाल्हि आहे, ॿी असांजे पार्ट ते हिकिड़ी ॿी बि नेग्लिजेंस ज़रूरु आहे, उहा इहा आहे त असां एतिरो हुन में कम में लॻी था वञूं जो असांखे ख़बर नथी पए, असां एडवर्टाइज़मेंट कोन था कयूं। असां वटां माण्हू चाक थी निकिता आहिनि, खोड़ सारा सुठा बहितरीनु सिहतयाब थी निकिरनि था, उहो बि हिकिड़ो सुठो अंग सिहतयाब थी निकितो आहे। अहिड़ा माण्हू बि आया जेके मरण जोगी हालत में आया ऐं असां वटां निकिता, असां हुन ते महिनत कईसीं, उहो चाक थी निकिता हॉस्पिटल मां। हाणे फ़र्क़ु इहो आहे त मौत जेको थिए थो उन जे लाइ उहो हाईलाइट थी थो वञे, जेको चाक थी निकिरे थो उहो असीं ॿुधायूं कोन था। पोइ हाणे या त असां कम ते ध्यानु घटि ॾियूं, एडवर्टाइज़मेंट ते घणो ॾियूं, त हिकिड़ो माण्हू रखणो पवंदो, फोटोग्राफी करे। हाणे रवैयो जेको आहे कीअं बदिलाए सघिजे थो? ॾिसो बेसिकली मुंहिंजो हिकिड़ो सुवालु त हिकिड़ो रवैयो जेको, ऐं ॿियो छा तव्हां सम्झो था त फेथ लीडर्स जेके आहिनि असांजा, उहे हिन सॼे मामले में सपोर्ट करे सघनि था? अगरि असांजो इहो मस्जिद में वेठल मौलवी उहो अगरि को पब्लिक जे लाइ को सुठो मैसेज ॾिए जुमे जी नमाज़ में, या वरी को जेको को मतिलबु जेके पढ़ंदा आहिनि मौलवी साहिबान मजलिसूं पढ़ंदा आहिनि, उहे अगरि चाहिनि त उहे बि पंहिंजी हुन में मैसेज ॾेई सघनि, छा फेथ असांखे इन सॼे में कमु करे सघे थो? मूं हिकिड़े जेको गुलकार हो सिंध जो, उनखे मूं चयोमांसि तो हेॾो क़ौमी कारकुन अहिड़ियूं शयूं आहिनि, तो हीअ वल्गर शाइरी छो थो पढ़ी? त डॉक्टर पेट जी बुख मरंदा जेकॾहिं वल्गर न पढ़ंदा, अॼुकल्ह माण्हुनि खे इहो खपे। त मौलवी खे बि ख़बर आहे त मूंखे कहिड़ी कम जी ॻाल्हि करणी आहे
मूंखे पंहिंजो दुकानु कीअं हलाइणो आहे, मूंखे फितनो कीअं फैलाइणो आहे, ठीकु। ठीकु आहे, उहो सही आहे। उनखे कहिड़ी ज़रूरत पई आहे जो कोरोना न जे हिन ख़िलाफ़ वक़्तु असां ॻाल्हाए। उन्हनि खे यूज़ कयूं न। साईं असां यूज़ कंदासूं, ठीकु। पर हू त माण्हुनि खे डपु ॾेई लालच ॾेई ऐं हू माण्हुनि खे ॿिया तरीक़ा ॿुधाए कोरोना जे ख़िलाफ़ कंदो त बाबा ही कुझु कोन्हे, ही कुझु कोन्हे। तव्हां ॿुधो ॾिठो आहे अंडरस्टूड त शइ आहे, सभिनि खां- जेकॾहिं मस्जिद में रश घटि बि फैक्ट ॿुधाइबो त त माण्हू हुनजी वञणु रोज़ी घटि ख़तमु थींदा। थींदी न बाबा। त चवण जो मक़सदु इहो आहे त फेथ हीलर जो रोल हिते ॿार खां वठी ॿुढड़े ताईं सभिनि जो रोल आहे। जीअं डॉक्टर साहब चई न, मूं पंहिंजी लाइफ में काफ़ी सारा हिन ॿिनि सालनि ॾिठा आहिनि त माण्हू, आऊं पंहिंजो मिसाल थो ॾियां त मूंखे महीने 2 महीने 3 महीने ज़ुकाम थींदो हल्को जेको सादो, मूं मास्क लाॻी थो लॻायो, मूंखे तक़रीबन 9 महीना ज़ुकाम ई कोन थियो। माना हिकिड़ी आम रूटीन जी ॻाल्हि थो कयां त ख़ाली कोरोना त परे जी ॻाल्हि आहे त असांजा जेके असीं त डॉक्टर आहियूं न, मरीज़ सां कनेक्टेड हूंदा आहियूं, मरीज़ सां फर्स्ट हैंड असां सां हूंदो आहे मरीज़। हाणे अचे थो त हिन जी आगाही कीअं वधाइजे। तव्हां बहितरीन किरदारु अदा पिया करियो मीडिया, माना मीडिया सॼो बहितरीन किरदारु अदा करे पई, उहो इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे, प्रिंट मीडिया हुजे, आम आगाही। उन खां पोइ जेके बि मोबाइल जा जेके बि नेटवर्क्स आहिनि उहे आगाही मुहिम कनि पिया। असां हिकिड़ी ॻाल्हि चऊं पिया त ख़ुदा जे वास्ते डिॼो न, तव्हांखे कोरोना 2 तरीक़नि सां मारे थो। हिकिड़ो तव्हांखे ख़ौफ़ आहे, ख़ौफ़ जे करे तव्हांजी इम्यूनिटी घटिजे थी। उन खां पोइ जॾहिं तव्हांखे डबल नमूनिया, जंहिंखे लोबार नमूनिया चइजी थी वञे, उन में जॾहिं कोरोना जो पेशेंट वञे थो तॾहिं मरे थो। हर कोरोना जो पेशेंट मरे नथो। तव्हां ख़ुदा जे वास्ते कोरोना खे पंहिंजे मथां हावी न करियो। ख़ुदा वास्ते छा थो थिए त एंग्ज़ाइटी, तशवीश, ॻणती, उणतुण जी हिकिड़ी स्ट्रेस जी बीमारी आहे, उनजे अंदरि बि वेज़ो कंस्ट्रक्शन थींदी आहे। बिल्कुलु उनजे अंदरि वेज़ो कंस्ट्रक्शन थींदी आहे, साह में मुंझ थींदी आहे। आमतौर ते असां वटि मरीज़ आहिनि साह में मुंझ थी आहे, साह में सोड़ थी आहे। हिकिड़ी कोविड जी मुंझ, ॿी मथां एंग्ज़ाइटी जे करे मुंझ। उन एंग्ज़ाइटी वारी मुंझ जे करे माण्हू चवंदो हाणे बसि मरी वियसि। पोइ जॾहिं नेगेटिव वाइब्स उनजे अंदरि अचणु शुरू थी वेंदा, नेगेटिव फोर्सिस अचणु शुरू थी वेंदियूं, इम्यूनिटी डिक्रीज़ थी वेंदी। हिकिड़ी त हुनजी इम्यूनिटी डिक्रीज़ थींदी त ख़ुदा जे इम्यूनिटी खे डिक्रीज़ करे थो। उन खां पोइ हू चवंदो हाणे आख़िरी ॾींहंनि खायां बि घटि, पीआं बि घटि, हलां बि घटि, बसि ईअं जिते पियो या पियो हुजां। त ख़ुदा जे वास्ते तव्हां पंहिंजे पाण मां ख़ौफ़ कढो। कोरोना जे करे सभु माण्हू नथा मरनि। उहे माण्हू जिन खे दम जी बीमारी आहे, जिन खे टीबी रही चुकी आहे, जिन खे COPD आहे, जिन खे फेफड़नि जी का बीमारी आहे या के ॿियूं 2 टे मुतदी बीमारियूं आहिनि, हाई ब्लड प्रेशर, शुगर, जिगर जी बीमारी, गुर्दनि जी बीमारी, उहे हाई रिस्क वारा आहिनि। ऐं जेके बुज़ुर्ग आहिनि उहे हाई रिस्क वारा आहिनि। नौजवान जेके घुमनि फिरनि था, इम्यूनिटी उन्हनि जी स्ट्रॉन्ग आहे, उहे सिर्फ़ु पंहिंजे पाण खे क्वारंटाइन कनि, करती न कनि, पंहिंजे पाण खे घर में बंदि कनि ऐं कुझु बि न कनि। सही। ऐं ख़ौफ़ मां निजात ॾियनि, नमाज़ पढ़नि, हेल्दी एक्टिविटीज़ कनि। घर में तव्हां जिम न आहे त जंपिंग करियो। असां नंढे हूंदे जेका PT परेड कंदा हुआसीं जेका स्कूल में न, ख़ाली उहा करे, उन सां बि तव्हांजी इम्यूनिटी वधे थी। उन खां पोइ तव्हां जेको आहे सो ग़िज़ा, मुतवाज़न ग़िज़ा खायो ऐं अल्लाह ते यकीन रखो। वैक्सीन टेस्ट कराइनि माण्हू, सर टेस्ट सभु करायो। टेस्ट कराइण में ॾिसो, टेस्ट कराइण में थोरी पुलिस खणी वेंदी, पुलिस खणी वेंदी तव्हांखे डॉक्टर जेको आहे सो बंदि करे छॾींदा, ईअं कॾहिं बि कोन्हे। ठीकु। इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट मिसकॉन्सेप्ट थियो आहे। शुरू जे ॾींहंनि में प्रिपेयर्डनेस कोन हुई असांजी हुकूमत जी। प्री कोविड असां तयारु कोन हुआसीं, अची वियो ओचितो। हाणे त साल खां मथे हाणे त असीं सभु सुञाणू थी विया आहियूं। हाणे त ॿाराणी में जेको झार अकले पियो, जेको हर अकले पियो, उनखे ख़बर आहे त कोरोना का भला आहे। ठीकु। उनखे अञा लॻो कोन्हे। उन्हनि खे घणनि खे जी डॉक्टर साहिब 70% त एसिम्प्टोमेटिक आहे, 2% डेथ रेशो आहे, 2-3% डेथ रेशो आहे, पर उहो उन्हनि में जिन में सेकेंडरीज़ आहिनि। असां खामखा हाणे ॾिसो न, ख़ाली डिप्रेशन अचे पियो, स्ट्रेस अचे पई, पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर अचे पियो, आइसोलेशन थिए पई। उन खां पोइ जेको आहे न सो माण्हुनि खे गुरबत जो अहसासु थिए पियो, माण्हुनि खे इकोनॉमिकल लॉस जो अहसासु थिए पियो, माण्हुनि खे कारोबार बंदि थियण जो अहसासु थिए पियो। इहे समूरो हिकिड़ो विशेष सर्कल ठहंदो। इहो हिकिड़ो सर्कल ठाहे उन माण्हू खे वधीक नियोड़े उन दुबड़ जे अंदरि विझे थो। उनजे करे वरी अञा स्ट्रेस वधे थी, वरी जेका सो इम्यूनिटी घटिजे थी। ठीकु आहे डॉक्टर साहब, पाण सिविल हॉस्पिटल जी ॻाल्हि कयूं, हिन वक़्तु कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि? अगरि वैक्सीन जी ॻाल्हि कयूं, टेस्ट जी कैपेसिटी जी ॻाल्हि कयूं त उन सॼी में पाण अल्हम्दुलिल्लाह कोविड जे हवाले सां दुनिया भर में जेका बि पॉसिबल शइ आहे असां वटि हर शइ अवेलेबल आहे। ठीकु। असां वटि वॾी ॻाल्हि इहा आहे त जीअं साईं चयो त प्रिपेयर्डनेस न ई काई बि शइ प्लान खां सवाइ न थींदी आहे। प्लैनिंग करण बि वरी हर माण्हू जी कैपेसिटी कोन्हे, स्पेशली डॉक्टर्स जी। त अल्हम्दुलिल्लाह असां वटि हिकिड़ो तमामु बहितरीनु प्लैनिंग ऑफिसर आहे, जंहिंजे करे असां वटि शयूं ऑलरेडी इहो जेको अॼु ऑक्सीजन, लिक्विड ऑक्सीजन ॿुधो था अचो त हेॾे सारे सिंध सॼी में अगरि असां वटि ई आहे त उन माण्हू जी का विज़न हूंदी। त उन असांजे प्लैनिंग ऑफिसर जे मौजूदगी मतिलबु काइंड ऑफ ब्लेसिंग चइजे खणी त असां अॼु अल्हम्दुलिल्लाह हर शइ सां इक्विप्ड आहियूं। असां वटि सभु शयूं आहिनि। हा, थोरो मेन पावर जी खोट ज़रूरु असां वटि आहे।
असां वटि मेन पावर कोन्हे, माण्हू कमु करण वारा, लोअर स्टाफ घटि आहे, जेको बि अल्टरनेट मतिलबु असां डेली वेजिस ते कंहिं न कंहिं तरीक़े सां डिफरेंट मतिलबु फंड्स गॾु करे, डोनेशन्स गॾु करे असां उहो माण्हू पंहिंजा पूरा कयूं पिया। त कोविड जे हवाले सां अल्हम्दुलिल्लाह असां वटि हर शइ मौजूदु आहे, हर उहा शइ जेका दुनिया में ॾिनी वञी सघे थी, Medicines लाइक free आहिनि, हर एंटीवायरल थी वियूं, कहिड़ियूं बि थी वियूं मेडिसिन, कहिड़ियूं एक्सपेंसिव मेडिसिन्स आहिनि, सभु शइ असां वटि अवेलेबल आहे। ठीकु आहे, महिरबानी साईं तव्हांजी डॉक्टर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल्हि ॿुधी त तमामु घणो जेको ही ख़तरनाक वायरस आहे, पर उन मां डिॼण बदिरां उनखे मुंहुं ॾियणो आहे, छो जो हाणे हीउ जेको वायरस आहे उहो ख़बर न आहे केतिरे अरसे ताईं सॼी दुनिया में रहे, ऐं पाकिस्तान में सिंध में बि रहंदो ज़ाहिर आहे। त असांखे घुरिजे त असां इन वायरस सां गॾु रहण जे लाइ जेके बि तरीक़ेकार आहिनि, जेके बि SOPs आहिनि, उन्हनि ते अमल कयूं त जीअं पाण बि बचूं ऐं पंहिंजे अज़ीज़नि, पंहिंजे प्यारनि खे बचाए सघूं। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।